राणीअ जो फोन। हा राणिया कुजाड़ तो चुई। चनेसर हाणे सफ़ा तूं किरियल हरकतनि ते लही आयो आहीं। ए बात मजा सोची समझी ॻाल्हाए राणिया। ए चनेसर खान से पियो ॻाल्हाई, चनेसर खान से। अड़े हाओ हाओ मूंखे चङी तरह तुंहिंजी ख़बर आ त तूं कहिड़ो चङो मुड़ुसु आहीं। ख़बर आ मूंखे तुंहिंजी। ए तो बि मौज लाइ लाट साहब कीमई राणिया। चङो चङो आउं लाट साहब न आहियां। हाणे मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध। ए आउं तो जो हारी या तो किना हीणो कीन आहियां जो तो जी ॻाल्हि गौर सां सुणा। बाक़ी ॿुधी सॼा तो सुणाए कुजाड़ो तो चुई। मिठल ख़ान पंहिंजी न्याणीअ जो संग नबूअ खे ॾिनो आहे। इहो ॿुध। न बुज़ुर्ग मिठल खे तंग पियो करे। चनेसर हिनखे सम्झाए छॾ हिन सिलूड़े खे। ए सिलूड़े खे त खणी आउं सम्झाईंदुसि, पर मूंखे केरु सम्झाईंदो राणिया? तुंहिंजे चवण जो मतिलबु छा आहे? ॿुधाए त सही, खुली ॻाल्हि कर। ए मिठल किना सिलूड़ा लाइ संग आउं पियो घुरां। चङाई आहे हिन में तुंहिंजी, इन करे बार बार चवां थो इहा किरियल हरकत छॾे ॾे। तोखे त ख़बर हूंदी ए आउं जेको कमु हथ में खणंदो आहियां न उहो पूरो करे पोइ हथ कढंदो आहियां। चनेसर ॻाल्हि ॿुध। तुंहिंजो इहो ख़्वाबु कॾहिं बि पूरो न थींदो। इहो ख़्वाब बि रहिजी वेंदी। इहा छोकिरी मारवी नबूअ जी लॼ आहे। ई लॼ त कुजाड़ो थियो। लॼ ऐं सामुंड सिंध जा सूरमा पंहिंजो सिर घोरे छॾींदा आहिनि। शौक़ आहिनि ई त पोइ भले सिर घोरे ॾिसजो। बाक़ी हिन मिठल वारी सोरी सां विहांउ सलूड़े जो थींदो। लॻे थो त लॼ जी इज़त ऐं आबरूअ मां ज़रो बि तूं कोन थो सम्झी। ए हलाल बात कर फोन। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।